अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट। अॼु 25 जुलाई 2025 अॼु असां वटि एडिशन ऑफ अलजिब्रा में कुझु डिफरेंट ऐं डिफ़िकल्ट सवाल आहिनि, इन्हनि खे सॉल्व कंदासीं। जीअं त असां गुज़िरियल वीडियोस में सिखी आयासीं त सिंपल क्वेश्चन्स कीअं सॉल्व कबा आहिनि एडिशन ऑफ अलजिब्रा में, लेकिन अॼु असां वटि कुझु दिलचस्प सवाल आहिनि। पहिरियों नंबर सवाल आहे 3x + 2y + 5x + 7y। हाँ हिन क्वेश्चन के सॉल्व करण के लिए फर्स्ट ऑफ ऑल असां लाइक टर्म्स वारा अलहदा कंदासीं, ठीक है। हाँ लाइक टर्म्स छा है, असां गुज़िरियल वीडियोस में पढ़ी आयोसीं त जन जा वेरिएबल्स यानी हरफ साॻिया हुजनि, ठीक है। हाँ हिते ॾिसो हिते बि एक्स आहे, हिते बि एक्स आहे, यानी जेको आहे हरफ साॻिया आहिनि यानी वेरिएबल्स साॻिया आहिनि, ठीक आहे। त इहो असांजो थी वियो लाइक टर्म्स। हाँ 3x + 5x असां अलहदा करे लिखंदासीं छो जो इहो लाइक टर्म्स आहे। उन खां बाद में जेको आहे हिते ॾिसी सघो था पिया, हिते बि वाय आहे ऐं हिते बि वाय, ठीक आहे। त इहो बि असां वटि लाइक टर्म्स आहे, ठीक आहे। 2y + 7y, ठीक आहे। अच्छा हाणे ॾिसी सघो था हिते बि एक्स आहे, हिते बि एक्स आहे। जोड़ जो असां कानून पढ़ी आयोसीं त एडिशन ऑफ अलजिब्रा में जेको आहे वेरिएबल्स बि साॻिया हुजनि, पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त उन्हनि जे मथां पावर बि साॻिया हुजनि, ठीक आहे। हाणे हिते ॾिसी सघो था एक्स जे मथां पावर कुझु न त हिकु आहे, हिते बि एक्स जे मथां कुझु न आहे त हिकु आहे, ठीक आहे। हाणे ॾिसो पहिरीं ॻाल्हि त वेरिएबल्स साॻिया आहिनि, ॿी ॻाल्हि त उन्हनि जे मथां पावर बि साॻिया आहिनि, ठीक आहे। त हिन कंडीशन में बिल्कुलु जोड़ थी सघनि था पिया। 3x + 5x कंदासीं, हिन जो असां वटि आंसर ईंदो 8x, ठीक आहे। उन खां बाद में ॾिसो 2y + 7y। हाणे ॾिसो वेरिएबल्स साॻिया आहिनि, पावर बि साॻिया आहिनि, जोड़ थी सघनि था पिया। 2y + 7y कंदासीं, हिन जो आंसर असां वटि ईंदो 9y, ठीक आहे। अच्छा अञा असां वटि क्वेश्चन ख़तम न थी वियो, 8x लिखंदासीं, ठीक, उन खां बाद में 9y, ठीक आहे। अच्छा हाणे ॾिसो इन जो आंसर इहो ई आहे, छाकाणि त ज़रूरी आहे त जेको आहे हिते इन जे मथां पावर कुझु न त हिकु आहे, हिन जे मथां पावर कुझु न त हिकु आहे, ठीक आहे। पावर त सेम आहिनि लेकिन वेरिएबल्स मटियल आहिनि, ठीक आहे। वेरिएबल्स भी साॻिया हुजनि ऐं पावर भी साॻिया हुजनि त इन कंडीशन में जोड़ थी सघनि था पिया। सो इन जो आंसर इहो ई आहे, ठीक। अच्छा क्वेश्चन नंबर 2 आहे 5p + 7y + 3p + 8y। हाणे फर्स्ट ऑफ ऑल हिते भी असां लाइक टर्म्स वारा जुदा कंदासीं, ठीक आहे। हाँ कड़ा कड़ा लाइक टर्म्स हिते भी p आहे, हिते भी p आहे, यानी 5p + 3p असां वटि लाइक टर्म्स आहे, ठीक आहे। त हिननि खे जुदा कंदासीं 5p + 3p, ठीक थी वियो। उन खां बाद में ॾिसो हिते भी y आहे ऐं हिते भी y आहे, ठीक आहे, यानी 7y ऐं + 8y भी असां वटि लाइक टर्म्स ई आहे। हिननि खे भी पाण में जुदा करे लिखंदासीं, ठीक आहे। हाणे 7y + 8y, ठीक आहे। अच्छा हाणे ॾिसो वेरिएबल सेम आहिनि ऐं उन जे मथां पावर भी सेम आहिनि, ठीक आहे। इन कंडीशन में जोड़ थी सघनि था पिया। 5p + 3p कंदासीं, हिन जो जवाबु असां वटि ईंदो 8p, ठीक थी वियो। उन खां बाद में ॾिसो हिते 7y + 8y कंदासीं, हिन जो जवाबु असां वटि ईंदो 15y, ठीक थी वियो। अच्छा अञा क्वेश्चन असां वटि ख़तमु न थियो, 8p लिखंदासीं, उन खां बाद में + 15y लिखंदासीं, ठीक आहे। अच्छा हाणे हिन जो इहो ई आंसर आहे, छाकाणि त जेको आहे वेरिएबल्स मटियल आहिनि, ठीक आहे। ज़रूरी आहे त वेरिएबल्स ऐं पावर भी साॻिया हुजनि।